नाज़रीन में भली का खबेरा शामिल कंदासीं हिन वक्त की हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त बरसात सबबि चारई सूबा मुतासिर थिया आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान में सब खां वधीक तबाही थी आहे। 15 लाख ख़ानदान मुतासिर थिया आहिनि। मुतासिरनि जी माली मदद कई वेंदी। VISP ज़रिए फ़ी ख़ानदान खे 25,000 रुपया ॾिना वेंदा। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठि थी विया। हज़ारे कच्चा घर झुरी पिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिराई कच्चा घर ॾही पट। ट्रैफ़िक ऐं बिजली जो निज़ाम धरम भरम। आम ज़िंदगी मफ़लूज थी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समूरनि DCs खां बरसात सबबि थियल नुक़सान जा तफ़सील तलब करे वरिता। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध सरकार बरसातुनि सबबि जानी ऐं माली नुक़सान जो अज़ालो कंदी। मुतासिर ख़ानदाननि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत माली मदद ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर सिहत ऐं मकानी इदारनि खे गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी जे पखेड़ खे रोकण लाइ ज़रूरी क़दमनि जूं हिदायतूं कयूं आहिनि। सिंध में चौमासी जो गैर मामूली बरसातूं थियूं आहिनि। शहर में इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿारहाड़ी में फसलनि खे सख़्तु नुक़सान रसियो। हैदराबाद, जामशोरो, दादू, मलीर, उमरकोट, मटियारी, बदीन, ठठो ऐं सिजावल तमामु घणो मुतासिर थिया। इमरान खान मुल्क में तमाशो लगाइण बंद करे। इमरान खान गुज़िरियल ॾींहं सेमिनार में नामुनासिब ॻाल्हियूं कयूं। 22 साल ग़लत बयानी करे सियासत कई। इमरान खान चयो त खेसि नून लीग ऐं पीपुल्स पार्टी बाबति एजेंसियूं ब्रीफिंग ॾींदियूं हुयूं। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान ॿुधाए त खेसि रिपोर्ट कहिड़ी पार्टी बाबति मिलंदी हुई। PTI चेयरमैन खां जॾहिं सवाल कयो वेंदो आहे त हू जवाबु नाहे ॾींदो। इमरान खान चवे थो त चीफ इलेक्शन कमिश्नर बाबति खेसि एजेंसियुनि ज़मानत ॾिनी हुई। इमरान खान ॿुधाए त हुन ज़मानत छो वरिती। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ साज़िश जो ॼार विछायो वियो। नवाज़ शरीफ़ ॼाणे पियो त इल्ज़ाम कूड़ा आहिनि, उन बावजूदि हुन जवाबु ॾिनो। PTI अॻवान शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड जी इस्तदारत। अदालत शहबाज गिल जो ॿीहर मेडिकल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। PTI अॻवान शहबाज गिल खे सख़्तु पहिरे हेठि इस्लामाबाद जी ड्यूटी जज राजा फरूक अली खान जी कोर्ट में पेश कयो वियो। हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ अदालत जे भरपासे सख़्तु हिफ़ाज़ती इंतज़ाम FC जा अहलकार बि मुक़ररु कया विया। पुलिस पारां शहबाज गिल जे 8 ॾींहनि जे रिमांड जी इस्तदा। अदालत जिस्मानी रिमांड जी इस्तदारत करे शहबाज गिल खे अस्पताल मोकिलण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां ॿिनि वकीलनि खे शहबाज गिल सां मुलाक़ात जी इजाज़त। केस जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। शहबाज गिल बहाननि सां पाण खे बीमार ज़ाहिर करे रहियो आहे। मेडिकल बोर्ड खे सिधी तौर सेहतमंद करार ॾिनो आहे। इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त पुलिस पूरा मामला कानून मूजिब मुकमल करे रही आहे। बीमारी जो बहानो करे शहबाज शबीर जांच में रंडक पैदा करणु चाहे थो। जे हीलनि बहाननि सां कानून जो रस्तो रोके नथो सघिजे।
सूबाई वज़ीर सईद गनी ऐं शहला रज़ा वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मकानी चूंडुनि लाइ मुहिम में हिसो वठण लाइ शहला रज़ा ऐं सईद गनी वज़ारतुनि तां इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। ॿिन्ही वज़ीरनि इस्तीफ़ाऊं वॾे वज़ीर खे मोकिले छॾियूं। इस्तीफ़ाउनि बाबति हथमी फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी। FIA फॉरेन फंडिंग केस की जांच में PTI चेयरमैन इमरान खान के मौक़िफ़ के रद्द करे छॾियो। खां सवालनि जा जवाब वठण लाइ ॿीहर नोटिस मोकिलण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब PTI जे वकील 5 कंपनियुनि जो पतो लगायो वियो आहे। 3 भेरा नोटिस जारी करण बैदि इमरान खान जा वारंट जारी कया वेंदा। स्टेट बैंक जो डिप्टी गवर्नर जनरल जमील अहमद स्टेट बैंक जो गवर्नर मुकर्रर। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब जमील अहमद के 5 सालनि लाइ स्टेट बैंक जो गवर्नर मुकर्रर कयो वियो। जमील अहमद डिप्टी गवर्नर जनरल तौर बैंकुनि जी डिजिटलाइज़ेशन कराइण में अहम किरदार अदा कयो। तोशाखाना ऐं फंडिंग केस भी इमरान खान जो कुछ नथा बिगाड़े सघनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त सियासी प्रेशर ककर सियासी चुल्हे तां न हटायो वियो त फाटी पवंदो। शहबाज शरीफ़ बेवस तरीन वज़ीर आज़म आहे। शहबाज शरीफ़ के संदसि पार्टी सां गॾु MQM BAP भी अठूं ॾेखारे रहिया आहिनि। मिफ्ता इस्माइल IMF जो तर्जुमान आहे। खांइस पर्च वारा महफ़ूज़ न आहिनि। हुकुमरान घर ढही पवण सबब 3 ॼणा फोत, 6 ज़ख़्मी थी पिया। ॻोठ ग़ुलाम कादिर भुट्टो में ॻोठाणे याकूब भुट्टो जो घर बरसात सबब ढही पवण सबब घर में सुतल समूरा भाती दबजी विया। नौजवान गफ़ार भुट्टो ऐं संदनि 2 भेनरूं दबजी साह ॾेई छॾियो। 6 ॼणनि खे कढी ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो।